अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त करार ड्रामे जी ईंदड़ किस्त में छा थींदो। छा नवाब खान मूसा जे दोस्तनि सां विढ़ंदो? छा बहावल खान मीर खे माफ़ करे छॾंदो या पंहिंजी धीअ खे वापसि कंदो? छा बहावल खान सिजावल जे ॻोठ मां पंहिंजी धीअ खे आज़ादु कराईंदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा, जीअं सभ खां पहिरीं अपडेट अव्हां ताईं पहुचंदी रहे। तो दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त नवाब खान मूसा जे दोस्तनि जे पोयां लॻी वेंदो ऐं दरिया खान खे उनजी औताक़ ते ई माराईंदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त बहावल खान सिजावल खान जी औताक़ ते पहुची वेंदो ऐं सिजावल खान खे धमकी ॾींदो त मां पंहिंजी धीअ खे तुंहिंजे ॻोठ मां आज़ादु कराए वेंदुसि। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मीर जा सभु साथारी थी वेंदा ऐं दरिया खान बि मीर जो साथ ॾींदो ऐं सिजावल खान बि मीर जो साथ ॾींदो ऐं पुलिस खे पले छॾींदो। ऐं होॾां ॾिसंदो त शेर अली बहावल खान जो साथ ॾियण लाइ तयारु थी वेंदो ऐं हुनखे लॻंदो त मीर बहावल खान खां ग़लति करे रहियो आहे ऐं मीर जी ग़लती आहे ऐं हुनजी धीअ खे भॼाए वियो आहे ऐं हू छो जो मीर सिजावल खान जो माण्हू आहे। इन जे करे शेर अली जी कावड़ बि सिजावल खान जे मथां आहे, इन जे करे हू बि मीर जो दुश्मन थी वेंदो। दोस्तों उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा।